अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो दर्दनि जे देस ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 20 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 21 किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ हिक ॿिए खे ठोंशा पिया ॾियनि, पर दोस्तों हीअ ॾिसो हिक खे बि लॻे कोन थो। हीअ ॾिसो दोस्तों हीअ रुॻो खामखा अहिड़ा फाइट जा सीन करे माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि। हीअ ॾिसो हिकु बि कंहिंखे बि ठोशो कोन थो लॻे, मुंहं जे पासे मां ई गुज़रियो थो वञे ठोशो। हीअ ॾिसो किथे वो मुंहुं किथे हो ठोशो। दोस्तों अहिड़ा सीन ठाहे करे ही माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि। दोस्तों हीअ ॾिसिजो ठोशो मुंहं खां काफ़ी परे गुज़री वियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 22 किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु हीअ छोकिरी हिन दीवार ते मथे चढ़ियो वेठी आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हीअ छोकिरी हिन वक़्तु हिन दीवार ते चढ़ियो वेठी आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उहा साॻी छोकिरी हिन औरत जे पोयां बीठी आहे। दोस्तों हिकु सेकेंड पहिरियां इहा छोकिरी हिन दीवार ते वेठल हुई ऐं हिकु सेकेंड खां पोइ इहा दीवार तां लही बि आई ऐं हिन औरत जे पोयां बीह बि रही, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि। दोस्तों हाणे तव्हां ॿुधायो त इहो कीअं मुमकिन आहे। ऐं दोस्तों हीअ मिस्टेक अञा बि ख़तमु न थिए। ऐं दोस्तों वरी बि हिकु मिंट खां पोइ जॾहिं हिन सीन जी एंड थी थिए, हीअ सीन ख़तमु थो थिए त तव्हां ॾिसो हाणे वरी उहा छोकिरी हिन दीवार ते मथे वेठल आहे। दोस्तों जीअं त तव्हां पहिरियां ॾिठो त छोकिरी दीवार तां लही आई हुई, पर दोस्तों वरी बि दीवार ते मथे वेठल आहे ऐं हीअ औरत हिनखे लाहे दीवार वटां हाणे पई। हिन सीन में ॾिसो हीअ औरत हिनखे दीवार वटां लाहे हाणे पई। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 23 किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हीअ हमरा जॾहिं हिन औरत खे घोटो थो ॾिए त हिन औरत पंहिंजो हथु निरीअ वटां अॻियां ॾेई छॾियो आहे ऐं हिन शख़्स बि इन औरत जो हुन हथ खे पकड़ियो आहे। ऐं दोस्तों हीअ एक्टिंग ईअं पिया कनि त ॼण हिन औरत खे घोटो पियो अचे। दोस्तों हीअ तव्हां ॾिसो ज़ाहिरी हिन औरत अॻियां पंहिंजो हथु ॾेई छॾियो आहे, पर दोस्तों साम्हूं जेके स्क्रीन ते हिन ड्रामे खे ॾिसनि था उन्हनि खे बेवकूफ़ ठाहियो पियो वञे त हिनखे घोटो ॾिनो वियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हीअ औरत साम्हूं हथु ॾेई छॾियो आहे त जीअं हिनखे तकलीफ़ न थिए। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 24 किस्त नंबर 6। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन हमरा ते हिन वक़्तु हथियार आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में हिन वक़्तु हिन हमरा वटि हीअ हथियार आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु सिर्फ़ु 10 सेकेंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे हिन हमरा जा ही ॿई हथ ख़ाली आहिनि। दोस्तों हीअ ॾिसो हिन हमरा जा ही ॿई हथ ख़ाली आहिनि, हिन वटि हाणे को बि हथियार कोन्हे। दोस्तों 10 सेकेंड पहिरियां हिन वटि हथियार हुयो ऐं 10 सेकेंड बाद हिन जा ॿई हथ ख़ाली आहिनि। हीअ ॾिसो हिन वटि को बि हथियार कोन्हे। दोस्तों त पोइ इहो हथियार काॾे वियो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ वीडियो सिर्फ़ु सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो पियो वञे। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।